कार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने आली शान है जंहिं हुते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हज़रत सैयदना सुहैम रहमतुल्लाह ताला अलैह जेको बनु तमीम जो आज़ाद कयल ग़ुलाम हो, फरमाइनि था मां ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना आमिर बिन अब्दुल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह वटि वियोसि। उहे नमाज़ पढ़ी रहिया हुआ। पाण मुख़्तसिर नमाज़ पढ़ी मूं ॾांहुं मुतवजो थी फरमायो मूंखे जल्दी आहे, जल्दी पंहिंजी ज़रूरत बयानु कर। मूं पुछो कहिड़ी शइ जी जल्दी आहे? फरमायो अल्लाह पाक अमां ते रहम फरमाए मूंखे जल्दी आहे किथे मलकुल मौत अलैहिस्सलाम रूह कब्ज़ करण जे लाइ न अची वञनि। पोइ मां उतां हलियो आयुसि ऐं उहे ॿीहर नमाज़ में मशगूल थी विया। ए आशिकाने रसूल ॾिठो अवां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे मक़बूल बाने हज़रत सैयदना आमिर बिन अब्दुल्लाह हिकु साहब बिग़ैर इबादत जे गुज़ारण जे हक़ में न हुआ। उन्हनि जो इहो ज़हन बणियल हो त मूं मौत अॼु या सुभाणे ईंदो, तंहिं करे जेतिरो जल्दी थी सघे नेकियूं जमा करे वठणु घुरिजनि, छो त इंतिकाल खां पोइ उनजो मौक़ो न मिली सघंदो। असांजे मक्की मदनी आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो को लम्हो ज़िक्रुल्लाह खां ख़ाली न गुज़रंदो हो। यादि रखो वॾी उम्मीद आख़िरत जे लाइ नुक़सानकार आहे। हीअ ख़ुशफ़हमी इंसान खे बर्बादु करे छॾींदी त अञा त वरी ज़िंदगी पई आहे, फलाणी नेकी बाद में करे वठंदुसि। यकीनन असांजी ज़िंदगी उहा ई आहे जेका असां गुज़ारे चुका आहियूं। हाणे आईंदा हिकु लम्हो बि ज़िंदा रहण जी गारंटी कंहिं वटि बि कोन्हे। आहिया उल उलूम जे सिफ़े नंबर 485 मां हिकु इंतिहाई इबरत अंगेज़ हदीस मुबारका ॿुधो। हज़रत सैयदना अबू सईद खुदरी रदी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे त हज़रत सैयदना उसामा बिन ज़ैद रदी अल्लाह ताला अन्हु हज़रत सैयदना ज़ैद बिन साबित रदी अल्लाह ताला अन्हु खां 1 महीने जी ओधर ते 100 दीनार जे बदिले हिकु कनीज़ ख़रीद कई त मूं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हीअ फरमाईंदे ॿुधो, छा तोखे उसामा ते हैरत नथी थिए जो उन 1 महीने जी ओधर कराई? बेशक उन वॾी उम्मीद कई आहे। कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे। मूं जॾहिं बि अखियूं छिंबियूं त इहो ई गुमान कयो त पिंबड़ मिलण खां पहिरियां ई अल्लाह पाक मुंहिंजो रूह कब्ज़ फरमाए छॾींदो, ऐं जॾहिं बि निगाह खईं त इहो ई गुमान कयो त निगाह झुकाइण खां पहिरियां ई रूह कब्ज़ कयो वेंदो, ऐं जॾहिं बि को गिरह खयों त मुंहिंजो गुमान इहो ई रहियो त ॻिहण खां पहिरियां ई मौत अची वेंदो। मौत अचण जे करे निड़ी में गिरह फासी रहिजी वेंदो। पोइ इरशाद फरमायो ए इब्न आदम याने ए इंसान जेकॾहिं तूं अकुल रखीं त पाण खे मुर्दनि में शुमार कंदो कर। कसम आहे उन ज़ात जी जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे। बेशक जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वेंदो आहे, चाहे उहा क़यामत हुजे या मरण खां पोइ उथण या हिसाब या सवाब ऐं अज़ाब, उहा ज़रूरु अचण वारी आहे ऐं तूं अल्लाह अज़्ज़ व जल खे आजिज़ नथो करे सघीं। अल्लाह तबारक व तआला